अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन। आशिक ज़हर पियाक वहरिस्यो वेसन घणो कड़े कातल जाहू हमेशा हिराक लगिन लऊं लतीफ़ चे फना क्या फिराक तोड़े चकन चाक तबिया नसली नाम सी भलारे बिटदणी जे भलारे बैत सां मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जा माग ॿुधिजे पियो उन्हनि मेड़े महिरबाननि खे सिक बिरो सलाम इशाल क़बूल पवे। 22 फेबरवरी 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। पाण ॼाणूं था त सिंध हिन वक़्तु बदअमनी जे घेरे में आयल आहे। सॼी सिंध में बदअमनी जी बाह भरी रही आहे त वरी ॿिए पासे पुलिस ग़रीबनि ख़िलाफ़ त कार्रवायूं करे थी, पर अमीर माण्हुनि ख़ासि करे बासरनि ख़िलाफ़ कार्रवायूं करण लाइ तयार ई नाहे। एतिरे ताईं जो मिसकिन माण्हुनि जा कातिल बि गिरफ़्तार नथा थियनि। लाड़काणे समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हाणे जॾहिं वापारियुनि ते हमला थियण लॻा आहिनि, हाणे जॾहिं सिंध जा क़दीम रहाकू हिंदू बिरादरी सां तालुक़ रखंदड़ वापारी महफ़ूज़ न आहिनि रहिया, तॾहिं अजीब सूरतहाल पैदा थी वई आहे। लाड़काणे में क़तल थियल संजय कुमार जा कातिल अञा ताईं गिरफ़्तार थी न आहिनि सघिया, न वरी रौनक कुमार ते हमिलो कंदड़ जवाबदार गिरफ़्तार थी सघिया आहिनि। सवाल इहो आहे त छा जवाबदार गिरफ़्तार थी सघंदा? हिंदू बिरादरी जे माण्हुनि ते हमिलो सिंध में मज़हबी रवादारी ते वार बराबरि आहे। इन समूरी सूरतहाल ते हफ़ीज़ चांडियो लिखे थो, सिंध जंहिंजी सुञाणप हमेशह अमन, भाईचारे, प्यार, पंहिंजाइप, रवादारी, मोहबत, महिमान नवाज़ ऐं मुख़्तलिफ़ मज़हबनि जी हम आहंगी वारी रही आहे, अॼुकल्ह अक़लियतनि ख़ासि तौर ते हिंदू बिरादरी लाइ हिकु ख़ौफ़ जो मर्कज़ बणिजी चुकी आहे। भगत कंवरराम खां वेंदे संजय कुमार, संतोष कुमार ऐं अजय लालवाणी ताईं केतिरा ई अमन पसंद माण्हू मारिया विया आहिनि, जिन जो सिलसिलो रुकजण बजाए वधंदो रहे थो। इहे वारदातूं सिर्फ़ु इतफ़ाक़ी न आहिनि, पर अक़लियती बिरादरी ख़िलाफ़ हिकु रथाबंद मुहिम लॻी रही आहे, जेका सिंध जे असल सुञाणप खे तबाह करण लाइ कई पई वञे। सवाल इहो आहे त आख़िर सिंध जहिड़ी सूफ़ियुनि जी धरती खे रिवायतनि जी अमीन धरती ते हिंदनि खे छो निशानो बणायो पियो वञे? हिन लाइ धरती खे टामो करण पुठियां नेठि असल सबब कहिड़ा आहिनि? सिंध में हिंदनि ख़िलाफ़ टारगेट किलिंग जे पोयां अहम सबब हूं त खोड़ थी सघनि था, पर कुझु अरसे खां वठी इंतिहा पसंदी खे हवा ॾिनी पई वञे। सिंध में इंतिहा पसंदीअ जो ॿिज छटियो पियो वञे। सिंध जे सान्याह अहिड़नि वाक़िअनि ख़िलाफ़ रस्ता रोक कंदी रहे थी। उहे क़ाबिज़ धुरियूं ई आहिनि जेके सिंध में भाईचारे खे ॾिसी नथियूं सघनि। हिते चंद इंतिहा पसंद गिरोह बैनुल मज़हबी भाईपे खे ख़तमु करण लाइ सरगर्म आहिनि। सिंध जी हिंदू बिरादरी वापार ऐं कारोबार सां सुञाती वञे थी। मुख़्तलिफ़ शहरनि में हिंदनि जा दुकान, कारोबार ऐं मिलिकियतूं मौजूदु आहिनि, जिन ते कब्ज़ो करण जे लाइ ॾोहारी खेनि निशानो बणाइनि था त जीअं ख़ौफ़ विचां हिंदू उहे मिलिकियतूं छॾे वञनि। सिंध में ही सभु कुझु मुनज़िम साज़िश तहत थी रहियो आहे। कॾहिं अगवा, कॾहिं क़त्ल ऐं कॾहिं धमकियुनि ज़रिए हिंदनि खे संदनि मिलिकियतनि तां हथ खणण ते मजबूर कयो पियो वञे। उनखां सवाइ हिन क़िस्म जा वाक़िआ या वारदातूं अक्सर सियासी छिकताण जो नतीजो पिणु हूंदियूं आहिनि त जीअं माण्हुनि खे संदनि असली मक़सदनि तां ध्यानु हटाए सघिजे। उन इम्कान खे बि रद्द नथो करे सघिजे त कुझु धुरियूं सिंध खे ग़ैर महफ़ूज़ ॾेखारणु घुरंदियूं हुजनि। कुझु अरसे खां वठी प्रिंट तोड़े इलेक्ट्रॉनिक मीडिया ते हिंदू नियाणियुनि जे ज़ोरी मज़हब मटाइण जा केतिरा ई वाक़िआ साम्हूं आया आहिनि। केतिरनि ई केसनि में जॾहिं हिंदू ख़ानदान उन्हनि वाक़िअनि जी मज़ाहिमत कई त उन्हनि खे क़त्ल या धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि।
अहिड़ी तरह केतिरनि ई हिंदनि खे सिंध छॾण ते मजबूर कयो वियो आहे ऐं उन्हनि मां घणा हिंदुस्तान हिजरत करे चुका आहिनि। संजय कुमार ऐं ॿियनि नौजवाननि जे क़त्ल खां पोइ पुलिस जो रवैयो मायूस कंदड़ रहियो आहे। लाड़काणे जे हिकु दीवान नौजवान खे ॾोहारी बेगुनाह क़त्ल करे फ़रार थी वञनि था ऐं कातिल आज़ादु घुमंदा वतन था। जेकॾहिं हिंदू नौजवाननि जा वारिस सिविल सोसाइटी साञाहवंद वापारी तबिको कोम्प्रस धुरियूं लाश रखी लाड़काणे में SSP चौक बंदि कनि था त वारसनि खे किरोड़े FIRूं कटण जूं धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। हीअ बि को इंसाफ़ चइजे। माण्हू बि हिंदू बिरादरी जो क़त्ल थिए ऐं पुलिस रोड खुलाइण लाइ FIR जूं धमकियूं बि मक़तूल जे वारसनि खे ॾिए। हीअ कोरेड़े जी ॼार जहिड़ो क़ानून आहे जंहिं तहत कंहिं बि मसरूम जे केस जी न जांच मुकमिल पई थिए ऐं न वरी खेनि तकिड़ो इंसाफ़ मिले थो। जॾहिं बि को नओं वाक़ियो थिए थो त चूंडियल नुमाइंदनि खां पुलिस ऑफिसरनि ताईं मक़तूल जे वारसनि खे कूड़ियूं हमदर्दियूं ॾेखारींदा रहनि था। सियासी समाजी अॻवान मुतासिर ख़ानदान सां रुॻो फ़ोटूं कढाइण ताईं महदूद रहनि था। सिंध जी पुरअमन सुञाणप ते दाग़ लॻी रहियो आहे ऐं मज़हबी नफ़रत खे हथी मिली रही आहे। जेकॾहिं अहिड़ा वाक़िया न रोकिया विया त सिंध जी सूफ़ी रिवायत भाई पी ऐं हिंदू मुस्लिम इतिहाद खे वॾो नुक़सानु पहुचंदो। कातिल खणी केर बि हुजे उनखे फ़ौरी गिरफ़्तार कयो वञे त जीअं उनखे मुल्क जे आइन तहत सख़्तु सज़ा ॾिनी वञे त जीअं ख़ौफ़ में वरितल हिंदू भाइर कंहिं क़दुरु इत्मीनान वारी ज़िंदगी गुज़ारे सघनि। थियण त ईअं ई घुरिजे त हिंदू वापारियुनि ख़िलाफ़ ॾोहारी कार्रवाइनि जी मुनसिफ़ाणी जांच थियणु घुरिजे ऐं ॾोहारियुनि खे इबरतनाक सज़ा ॾेई हिकु मिसाल क़ाइमु कयो वञे। सिंध हुकूमत खे घुरिजे त अक़लियतनि जे तहफ़ुज़ लाइ सख़्तु क़ानून लागू करे ऐं हिंदू बिरादरी जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ ख़ासि क़दम खणे। सिंध जी बाशऊर अवाम सिविल सोसाइटी कोम्प्रस धुरियूं वकील बिरादरी उस्ताद शहरियुनि ऐं मज़हबी अॻवाननि खे गॾिजी आवाज़ उथारणु घुरिजे त जीअं इंतिहा पसंद सोच खे रोकिजे। सिंधी समाज हमेशह मुहबत अमन ऐं सूफ़ी रिवायतनि जो मर्कज़ रहियो आहे पर हिंदनि ख़िलाफ़ वधंदड़ टारगेट किलिंग अगवा ऐं ज़ुल्मनि जो सिलसिलो सिंध लाइ इंतिहाई ख़तरनाक साबित थी सघे थो। जेकॾहिं उनखे न रोकियो वियो त सिंध जी असुलु सुञाणप भाई पी ऐं बैनल मज़हबी रवादारी खे वॾो नुक़सानु पहुचंदो। सिंध जे बाशऊर माण्हुनि खे हाणे ख़ामोश न विहणु घुरिजे। अक़लियतनि जे हक़नि अमन अमान इंसाफ़ लाइ मुतहद थियणु ज़रूरी आहे छो त जेकॾहिं हिन वक़्तु ख़ामोशी इख़्तियार कई वई त ईंदड़ नसल खे सिंध जे रिवायती मुहबत अमन ऐं भाई पी वारी सुञाणप जी जाइ ते ख़ौफ़ ऐं नफ़रत जो माहौल विरसे में मिलंदो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं हाफ़िज़ चांडिया जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे इन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं मुंहिंजा नाइंसाफ़ियुनि जी ॻाल्हि भला कजे त कहिड़ी कजे, नाइंसाफ़ियुनि जा पेरा खणी कहिड़ा खणजनि। सचाई जा सॾ जंहिं माण्हू बि वर्णाया आहिनि जंहिं माण्हू बि पंहिंजे क़ौम लाइ जाखुड़ कई आहे उनखे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो आहे। इन खां वॾो अलमियो भला कहिड़ो हूंदो जो कानून जा शागिर्द ऐं कानून जा ॼाणू ई खंभिजी वञनि। सकरनि सां वास्तो रखंदड़ क़ौमी कारकुन एडवोकेट आमिर उमराणी खे इदारनि पारां खंभे गुम कयो वियो आहे। संदसि खंभिजण ख़िलाफ़ वारसनि सकरनि में एहतिजाजी धरणो हयो त वरी ॿिए पासे नसीराबाद में पिणु एहतिजाजी मार्च कयो वियो। कराची में जसाफ़ ऐं सिंध सुजागी फोरम पारां पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त आमिर उमराणी हिकु पुरअमन सियासी कारकुन सां गॾु वकील पिणु आहे जंहिंखे इदारनि संस घर जो तक़दुस पैमाल कंदे खंभे गुम कयो आहे। उहो कुधो अमल सईं सिधी रियासती दहशत गर्दी आहे ऐं आलमी इंसानी हक़नि जे कानून जी पिणु ख़िलाफ़ वर्ज़ी आहे जंहिंजी जेतिरी बि मज़मत कजे उहा घटि आहे। हालति इहा आहे त सिंध ते कारपोरेट फार्मिंग जे नाले ते लखें एकड़ ज़मीननि ते कब्ज़ो कयो पियो वञे
ऐं सिंधु दरिया खे सुकाइण लाइ 6 कैनाल कढिया पिया वञनि। सिंध खे मुकमल तौरु कॉलोनी बणायो वियो आहे ऐं उन ख़िलाफ़ जेकॾहिं को आवाज़ु उथारे थो त उनखे खंभे गुम कयो वञे थो। संदसि आवाज़ु दॿाइण जी कोशिशि कई वञे थी, जेका ॻाल्हि कंहिं बि रीति बर्दाश्त जोगी न आहे। असां इंसानी हक़नि जे आलमी इदारनि खां घुर था करियूं त पाकिस्तान रियासत ते दॿाउ विझी आमिर उमराणी समेत समूरनि खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे आज़ादु करायो वञे। सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियल आहे, पर हुक्मरान को बि नोटिस वठण लाइ तयारु न आहिनि ऐं न वरी इहे संजीदा थियण लाइ तयारु आहिनि। सॼी सिंध सिंधु दरिया ते धाड़े ऐं कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ सरापा एहतिजाज आहे। सिंध जूं ज़मीनूं नीलाम थी रहियूं आहिनि। सिंध जे पाणी ते कब्ज़ो थिए पियो, जंहिंजे ख़िलाफ़ सिंध जा सॼा हवंद सरापा एहतिजाज बणियल आहिनि। सिंध जा सॼा हवंद ऐं कुमप्रस्त अॻवान हिकु पासे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे रहिया आहिनि त ॿिए पासे मेड़ाका मुनक़िद करे अवाम में सुजाॻी आणण जी कोशिशि करे रहिया आहिनि। जीअं सिंध मुहाज़ पारां पिणु कराची में सिंध इतिहाद कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें सॼा हवंदनि चयो त साज़िशूं न करियो, सिंध खे तबाह करण सां पंजाब बि आबाद न थी सघंदो। रियाज़ चांडी, कैसर बंगाली, शुआब ओस्ते, खुदारिन शाह, नईम कुरैशी, मुश्ताक मीराणी, नूरुल हुदा शाह ऐं ॿियनि चयो त पंजाब सिंधु दरिया ते कब्ज़ो करे उनखे क़त्ल करणु चाहे थो, जंहिंजी सख़्त मज़ाहिमत कई वेंदी। मरियम सिंधई पाकिस्तान दुश्मन रिथाउनि ते ताड़ियूं न वॼाए, ग्रीन पाकिस्तान रिथा ग़ैर आइनी आहे। कैनाल कढिया विया त ख़तरनाक नतीजा निकिरंदा। सिंध जे सॼा हवंदनि इहो मुतालबो कयो त कैनाल कढण वारो मनसूबो फौरी तौर ते ख़तमु कयो वञे। काल्ह मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो पिणु मल्हायो वियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी रैलियूं कढियूं वियूं ऐं मेड़ाका मुनक़िद कया विया ऐं इहो ई मुतालबो कयो वियो त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते सिंधी अदबी संगत, सिंध समाजी सथ ऐं मुख़्तलिफ़ तनज़ीमनि पारां मुख़्तलिफ़ शहरनि में मेड़ाका मुनक़िद कया विया। कोटड़ी, शहदादपुर, सांगड़, मिठियाणी, नौशहर फिरोज़, मीरपुर माथेले ऐं ॿिनि शहरनि में माउ ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो। इन सिलसिले में गवर्नमेंट हाई स्कूल खुर्शीद कॉलोनी कोटड़ी ज़िले जामशोरे में माउ ॿोलियुनि जे आलमी ॾींहं जी तक़रीब प्रोफेसर मखदूम बिलावल जी सदारत हेठि मुनक़िद कई वई, जंहिंमें अल्ताफ़ मलकाणी, मोहब्बत चांडी, तालीमदान दिलनवाज़ मेमण, उस्तादन रज़ा बब्बर, इज़त कलहोड़े, इम्तियाज़ सुमरे, फलकनाज़ महेसर, हुसैन बशीर सारंग ऐं मोहम्मद अली लगारी पंहिंजा वीचार वंडिया। सिंध समाजी सथ ज़िले नौशहर फिरोज़ पारां पिणु गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल नौशहर फिरोज़ में तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंजो महिमान ख़ासि उस्ताद जावेद अहमद सहतो हो। सिंधी अदबी संगत शाख मिठियाणी ऑफिस में पिणु सिंध समाजी सथ मिठियाणी ऐं सिंधी अदबी संगत शाख मिठियाणी तरफ़ां माउ ॿोली जे आलमी ॾींहं जे मौक़े ते मुख़्तसर तक़रीब अब्दुल जब्बार जोश पठान जी सदारत हेठि कोठाई वई। सिंध समाजी सत तरफ़ां शहदादपुर ज़िले सांगड़ में लतीफ़ पार्क खां प्रेस क्लब ताईं जागरता रैली कढी वई। रैली में काज़ी अली नवाज़ निज़ामाणी, आलम लगारी ऐं अज़हर पठान समेत सियासी समाजी अॻवान शरीक थिया। अवाजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पाण ॼाणूं था त पंहिंजा समूरा वसीला हाणे भिड़भांग थी रहिया आहिनि। मंछर त कॾो की मोकिलाए वई, हाणे कीझर डंड खे बि ज़हरीलो कयो पियो वञे। इन समूरी सूरत हाल ते मोहम्मद बख़्श बिरोही लिखे थो, कीझर डंड जेका सिंध जी सभ खां वॾी मिठे पाणी जी डंड आहे, हाणे आलूदगी जे वर चढ़ी वई आहे।
हीअ ढंढ न रुॻो कुदरती हुसन जो शानदार नमूनो आहे, पर लखे माण्हुनि लाइ ज़िंदगी जो अहम सरचश्मो पिणु आहे। तारीख़ी लिहाज़ खां जाम तमाची ऐं नूरीअ जी अमर मुहबत सां जुड़ियल हीअ ढंढ कराची, ठठे ऐं ॿिनि शहरनि लाइ पीअण जे पाणी जो बुनियादी अहम ज़रियो आहे। पर अफ़सोस जो सिंध जे हिन क़ीमती ख़ज़ाने खे नाअहली, सनती गदलाण, गैर क़ानूनी छोड़, सियाहती बेध्यानी ऐं वाटर मैनेजमेंट जी नाकामी सबबि तबाह कयो पियो वञे। आलूदगी जा वॾा कारण किंझर ढंढ जे पाणी में ज़हरीला अनसर तेज़ी सां वधी रहिया आहिनि, जंहिंजा बुनियादी सबब हिन रीत आहिनि। नूरियाबाद ऐं कोटड़ी इंडस्ट्रियल ज़ोन जो ज़हरीलो पाणी। नूरियाबाद जे फैक्ट्रियुनि जो हज़ारें गैलन ज़हरीलो केमिकल वारो पाणी रोज़ानो नई लोयाच में छॾियो पियो वञे। जीअं हिन वक़्तु 10 किलोमीटर खां वधीक फ़ासिले ताईं नए जे पेट में आहे। बरसातनि दौरान ही ज़हरीलो पाणी वॾे मिक़दार में ढंढ में दाख़िल थी आबी जीवत तोड़े आबी ॿूटनि खे सख़्तु नुक़सानु पहुचाए थो। ॿिए तरफ़ कोटड़ी सनती ज़ोन मां निकिरंदड़ ज़हरीलो पाणी पिणु कराची वाह वसीले किंझर ढंढ में पहुचे थो। उन में तेज़ाब, ज़हरीले धातु जा अनसर ऐं ॿिया ख़तरनाक कीमियाई मादा शामिल आहिनि, जेके पाणी खे ज़हर बणाए रहिया आहिनि। झंपीर शहर जो गंदो पाणी ऐं सेवरेज। झंपीर शहर जे सेवरेज जो को मुनासिब इंतज़ाम न आहे, उन करे निकाल जो समूरो गंदो पाणी सिधो संओं किंझर में छोड़ कयो वञे थो। हिन गंदे पाणी में इंसानी फ़ज़लो, केमिकल ऐं जरासीम शामिल हूंदा आहिनि, जेके पाणी जे मयार खे शदीद मुतासिर कनि था। नतीजे तौरु पीअण जे पाणी सां गॾोगॾु मच्छरनि ऐं ॿियनि आबी जानदारनि ते बि ख़राबु असर पइजी रहिया आहिनि। साइबेरिया मां ईंदड़ महिमान पखियुनि जो तइदादु घटिजंदो पियो वञे, छाकाणि त ढंढ जो आलूदगी वारो पाणी हाणे उन्हनि लाइ बि ख़तरनाक थी वियो आहे। माहिगीरनि लाइ बुहरान। मच्छरनि जो नस्ल ख़तमु थियणु लॻो आहे। मच्छी जो बीजारो न छॾण ऐं पाणी जी आलूदगी सबबि किंझर में मच्छरनि जा केतिरा ई क़िस्म या त घटिजी विया आहिनि या मुकमल तौरु ख़तमु थी विया आहिनि। हिन सूरतहाल सबबि माहिगीर बेरोज़गार थी रहिया आहिनि, जिन लाइ हीअ ढंढ रोज़गार जो ज़रियो रही आहे। जेकॾहिं हिन तेज़ी सां मच्छी जो ख़ात्मो जारी रहियो त ईंदड़ कुझु सालनि में किंझर मां मच्छी जो कारोबार मुकमिल तौरु ख़तमु थी वेंदो। किंझर मां वॾे पैमाने ते पाणी कढण लाइ बेरिया टाउन, नूरियाबाद ऐं बुल्हाड़ी एयरबेस खे पाइप लाइन वसीले पाणी ॾिनो पियो वञे, पर ढंढ जी हिफ़ाज़त लाइ के बि क़दम न खंया विया आहिनि। किंझर जे पाणी जी सतह वधाइण ते त कमु थी रहियो आहे, पर उन जी आलूदगी खे रोकण लाइ का बि मनसूबाबंदी नज़र नथी अचे। किंझर ढंढ सियाह जे हवाले सां सिंध जी सभ खां हसीन ढंढ आहे। हर साल लखे माण्हू हिते घुमणु अचनि था, पर अफ़सोस जो उन्हनि सियाहनि जी बेध्यानी वधीक गंदगी पैदा करे रही आहे। प्लास्टिक जूं बोतलूं, खाधे जा ढकण ऐं ॿियनि फालतू शयुनि जो ढंढ में उछलाइण पाणी जी आलूदगी खे वधाए रहियो आहे। सियाहनि लाइ को बि मुनासिब किचिरे निकाल जो निज़ाम मौजूदु न आहे, जंहिं करे ढंढ जा किनारा गंदगी सां भरियल नज़र अचनि था। हर साल सियाहत मां किरोड़े रुपया टैक्स हासिलु कयो वञे थो, पर ढंढ जी सफ़ाई ऐं सुथराई ते पैसो ख़र्च नथो थिए। किंझर सां लाॻापियल सरकारी इदारा ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। न को कानून लागू कयो वञे थो, न का हिकमत अमली जोड़ी वई आहे। माहौलियाती तहफ़ुज़ लाइ का बि मुसर पॉलिसी नज़र नथी अचे। आबी जीवत जी बहाली लाइ को बि प्लान तयारु नाहे कयो वियो। हिन सूरतहाल में सिंध हुकूमत, वाटर मैनेजमेंट इदारा ऐं माहौलियाती इदारा, आबपाशी, टूरिज़म समेत सभु ज़िम्मेवार आहिनि, जेके केतिरनि ई सालनि खां हिन मसइले ते कन लाटार कनि पिया। इन समूरी सूरतहाल खे नज़र में रखंदे हिते कुझु तजवीज़ूं पेश कजनि थियूं। नूरियाबाद ऐं कोटड़ीअ जे फैक्ट्रियुनि खे वाटर ट्रीटमेंट प्लांट लॻाइण लाइ क़ानूनी तौरु पाबंद कयो वञे। ज़हरीली केमिकल खे ढंढ में छोड़ करण ते सख़्तु पाबंदी लागू कई वञे। झंपीर ऐं ॿियनि शहरनि जे सेवरेज जो निकाल रोकण लाइ नयूं नालियूं ऐं फिल्ट्रेशन प्लांट लॻाया वञनि। मच्छी जी अफ़ज़ाइश बहाल करण लाइ मच्छी जो बीजारो छॾण जो मुनासिब बंदोबस्तु कयो वञे। मच्छीअ मारण जे गैर क़ानूनी तरीक़ेकार ते पाबंदी लॻाई वञे। सियाहनि लाइ गंद किचिरे निकाल करण जा वाज़िह उसूल जोड़िया वञनि। सियाहती टैक्स मां ढंढ जी सफ़ाई लाइ मुनासिब क़दम खंया वञनि। आबी जीवत ऐं माहौलियाती तहफ़ुज़ लाइ आलमी माहिरनि खां मदद वरिती वञे,
पाणी जे मयार खे जाचण लाइ माहिरनि खां रिपोर्टूं वठी मुस्तक़िल निगरानी कई वञे। किंजर ढंढ सिंध लाइ हिकु अहम आबी वसीलो आहे जेको जेकॾहिं हाणे बचायो न वियो त मुस्तक़बिल में उहो पीअण लाइक़ु पाणी जो ज़रियो ख़तमु थी सघे थो। जेकॾहिं हुकूमत, वाटर बोर्ड, माहौलियाती इदारनि ऐं अवाम गॾिजी अमली क़दम न खयां त सिंध जो हीउ क़ीमती ख़ज़ानो मुस्तक़बिल में रुॻो हिकु यादगिरी बणिजी रहिजी वेंदो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मोहम्मद बख़्श बिरोही जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं चङी रीति ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जा ही प्रोग्राम अव्हीं पंहिंजे मोबाइल फ़ोन ते बि ॿुधी सघो था। मोबाइल फ़ोन ते ॿुधण लाइ पंहिंजे मोबाइल फ़ोन जे प्ले स्टोर में वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं रेडियो जी ऐप डाउनलोड करे ॿुधंदा रहो रेडियो जी नशरियात। कारपोरेट ज़रई फार्मिंग, ज़मीननि ऐं वसीलनि ते थींदड़ कब्ज़नि जी कहाणी बाबति आतिफ़ मलाह लिखे थो। पाकिस्तान सरकार ॿाहिरिनि मुल्कनि जे सीड़पकारनि, ख़ासि करे अरब मुल्कनि जे सीड़पकारनि जी तवजह हासिल करण ऐं उन्हनि खे पाकिस्तान में सीड़पकारी जी सहूलियत मुयसरु करे ॾियण लाइ ग्रीन पाकिस्तान जा मनसूबा शुरू कया आहिनि। हिननि मनसूबनि में पाकिस्तान जी सिविलियन क़यादत सां गॾु पाकिस्तान जी नॉन सिविलियन क़यादत बि साणनि गॾोगॾु हिकु पेज ते आहे। इन ॻाल्हि जो अंदाज़ो कुझु ॾींहं अॻु पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ ऐं मुल्क जे सभ खां वॾे दिफ़ाई इदारे जे सरबराह तरफ़ां गॾियल तौर ते चोलिस्तान रिथा जो इफ़्तिताह करण मां सम्झी सघिजे थो। हीअ मामिलो केॾो हसास नोयत ऐं अहमियत जो आहे। PDM सरकार साल 2023 में स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जो इदारो जोड़ियो जंहिंजी एपेक्स कमेटी में फ़ौज जो सरबराह शामिल आहे, जॾहिं त उनजी अमलदारी कमेटी में फ़ौजी ऑफिसर, डायरेक्टर जनरल ऐं ॿियनि अहम उहिदनि ते फ़ाइज़ आहिनि। स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल तहत कारपोरेट ज़रई फार्मिंग मनसूबा बि शामिल आहिनि जिन लाइ हीअ काउंसिल सहूलियत फ़राहम कंदी। कारपोरेट ज़रई फार्मिंग मनसूबा मुल्क जी ज़रायत हारियुनि जे मुस्तक़बिल ऐं पाणी ते वॾो असरु छॾींदा। कारपोरेट फार्मिंग मनसूबनि लाइ ज़मीन परॾेही कंपनियुनि ऐं अरब मुल्कनि जे सीड़पकारनि खे ॾियण सां सिंध समेत मुल्क जो हारी अवाम ज़मीन तां बेदख़ल कयो वेंदो। जॾहिं त इंडस सिस्टम में हुई पाणी जी खोट आहे त अहिड़ी सूरत में कारपोरेट ज़रई फार्मिंग मनसूबनि लाइ पाणी किथां ईंदो? इहे सवाल पंहिंजी जॻह ते तमामु घणी अहमियत रखनि था। पाकिस्तान जी इक़्तिसादी सर्वे मूजिबि पाकिस्तान में ज़रायत जो शोबो 22% खां वधीक में हिसो ॾिए थी, जॾहिं त मुल्क में GDP मुलाज़मत जे मौक़नि जे हवाले सां ज़रायत 37% हिसो ॾिए थी। लैंड इंफॉर्मेशन एंड मैनेजमेंट सिस्टम मूजिबि उन्हनि मनसूबनि तहत 70 लख हेक्टेयर ज़मीन खे आबाद करण जो मनसूबो रथियो वियो आहे। साॻिए इदारे मूजिबि जेके सुहाना ख़्वाब अवाम खे ॾेखारिया पिया वञनि तिन मूजिबि उन्हनि मनसूबनि तहत 30 खां 40 अरब रुपयनि जी सीड़पकारी मुल्क में थींदी, जिन में वॾो हिसो सऊदी अरब, मुतहदा अरब अमारात, कतर वग़ैरह ॾींदा। उहो ख़्वाब कॾहिं साबिया थींदो इहो त चई नथो सघिजे, पर फ़िलहाल अवाम खे उन पोयां लॻायो वियो आहे। पाकिस्तान जी क़ौमी ज़रई पॉलिसी 2018 मूजिबि 13 मिलियन एकड़ खां वधीक ज़मीन आहे जंहिं ते कारपोरेट ज़रई फार्मिंग मनसूबनि तहत उनखे आबाद कयो वेंदो। यूनिवर्सिटी ऑफ सरगोदा जे हिकु तहक़ीक़ी मकाले में ॿुधायो वियो आहे त पाकिस्तान में 9.14 मिलियन हेक्टेयर बंजर ज़मीन खे आबादी लाइक़ु बणाए सघिजे थो, जंहिंमें बलूचिस्तान जी 4.87 मिलियन हेक्टेयर
पंजाब जी 1.74 मिलियन हेक्टर, सिंध जी 1.45 मिलियन हेक्टर ज़मीन, जॾहिं त ख़ैबर पख्तूनख्वा जी 1.08 मिलियन हेक्टर ज़मीन शामिल आहे। नेशनल फूड सिक्योरिटी पॉलिसी 2018 मूजिबि पाकिस्तान पाणी जे वसीलनि में घटिताई जो शदीद शिकार आहे। पाकिस्तान में साल 1950 में पाणी जी फ़ी फ़र्द दस्तियाबी 5000 क्यूबिक मीटर हुई, जॾहिं त उहा 2018 ताईं घटिजी 1000 क्यूबिक मीटर खां बि घटि थी चुकी आहे। अहिड़ी सूरतहाल में चोलिस्तान रिथा कारपोरेट फार्मिंग मनसूबनि लाइ पाणी किथां ईंदो? हिकु तरफ़ त ज़मीन ते वालार करे मक़ामी हारियुनि खे दरबदर करण जो मनसूबो जोड़ियो वियो आहे, त ॿिए तरफ़ उन्हनि मनसूबनि जी आड़ में पंजाब सिंध जे हिसे जो पाणी बि हमेशह जा खणी सिंध खे बंजर बणाए पंहिंजे ज़मीनुनि खे आबाद कंदो। पंजाब चोलिस्तान रिथा लाइ इरसा खां सर्टिफिकेट वठण वक़्तु पहिरीं उन केनाल खे ॿोॾ वारी सूरतहाल में वहंदड़ ॿुधायो, जॾहिं त बाद में उनखे मुस्तक़िल कैनाल चयो वियो ऐं पंजाब इहो पिणु राग आलापे पियो त असीं पंहिंजे हिसे जो पाणी खणूं था, उहो बि सतलज नदी मां। हाणे इहो वाज़े थियणु घुरिजे त सभ खां पहिरीं त जेके बि सतलज सुमेत सिंधु दरिया जा मुआवन या ॿियनि लफ़्ज़नि में चऊं त भरतू नदियूं आहिनि, उन्हनि ते बि आलमी कानून मूजिबि सिंध जो हक़ु आहे ऐं सिंध जी मर्ज़ी खां सवाइ उन्हनि ते को बि मनसूबो नथो जोड़े सघिजे। ॿियो त सतलज दरिया जनरल अयूब ख़ान तरफ़ां 1960 वारे इंडस वाटर ट्रेटी में इंडिया खे विकिणी छॾियो हो। हाणे उनजा वहिकरा पाकिस्तान तरफ़ सिर्फ़ु ॿोॾ वारी सूरतहाल में ई ईंदा आहिनि। हाणे जेकॾहिं ॿोॾ वारी सूरतहाल नथी थिए त पोइ उन्हनि केनालनि जी कमांड एरिया खे पाणी किथां ईंदो? ज़ाहिरी तौरु उहो वरी बि सिंधु दरिया मां ई खंयो वेंदो। चोलिस्तान केनाल सतलज वटां सलेमानकी बैराज मां 4120 क्यूसेक पाणी फोर्ट अब्बास ताईं पहुचाईंदो। हीउ केनाल 176 किलोमीटर डिघो हूंदो। हिन जे ख़र्च जो काथो 211 बिलियन ॿुधायो वञे थो। पाकिस्तान जी मईशत जेका अॻी तबाह हाल आहे, उन लाइ उन्हनि मनसूबनि लाइ पैसा किथां ईंदा? हुक्मराननि खे तइ करणो पवंदो त हुननि खे मुल्क खे हाणे कहिड़नि बुनियादनि ते हलाइणो आहे। 1971 जो सान्हो बि मुल्क जी अक्सरियती बंगाल सूबे जे वसीलनि जी फलूड जे करे थियो हो। हुक्मरान जी हमेशह इहा पॉलिसी रही आहे त मख़सूस तबिके जे मुफ़ादनि खे तहफ़ुज़ ॾेई मुल्क खे दाव ते लॻायो वियो आहे। कैनाल मनसूबा ऐं कारपोरेट फार्मिंग मुल्क जे मज़लूम क़ौमनि ते कब्ज़नि जा मनसूबा आहिनि। ही बंद न थिया त मुल्क मुआशी तरक़ी बदिरां वधीक तबाही तरफ़ वेंदो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं आतिफ़ मलाह जो लिखियल ख़ूबसूरत लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सनींद इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन